अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी मच्छी की रेसिपी। मच्छी पचाएंदासीं टमाटर पेस्ट में। ठीक है, आज मैं आपके साथ मछली की रेसिपी शेयर कर रही हूँ। मैं मछली बना रही हूँ टमाटर पेस्ट में। मेरे पास ये छोटी सी एक मछली है, समुद्री मछली। आप कोई भी मछली ले लें जो आपके पास अवेलेबल हो या जो आप खाना पसंद करें। ये तकरीबन 1.5 पाव मछली है और ये इतने ही 1.5 पाव सवा पाव के करीब जो है कटे हुए टमाटर हैं। ठीक है, उसके साथ है मेरे पास मसालों में धनिया पिसा हुआ, मिर्चें पिसी हुई, थोड़ी सी हल्दी, थोड़ा सा नमक, क्योंकि मछली को नमक पहले से लगा हुआ था, और ये 1 टीस्पून पिसा हुआ लहसुन, और ये 1 टेबल स्पून लींबू का रस। ठीक है, तो ये 1.5 पाव खन मच्छी आहे मूं वटि। ये बोनलेस आहे, बिना कंडनि वारी। हिन में हिकिड़ो कंडो हूंदो आहे सिर्फ़ु विच में। ऐं तव्हां का बि मच्छी खणी सघो था। ऐं जेकॾहिं डंभरो आहे, अहिड़े क़िस्म जी का बि मच्छी आहे, त उनजा बसि पीसिस नंढा नंढा करायो। ऐं टमाटर आहिनि ही 1.5 पाव खां सवा पाव एतिरा तक़रीबन सन्हा कटियल। ही धाणा आहिनि पीठल, ॻाढ़ा मिर्च पीठल, हैड, थोरो लूणु, छो त मच्छी ऑलरेडी लूणु ॾिनल आहे। ऐं ही आहे थूम 1 टीस्पून पीठल, ऐं 1 टेबल स्पून, हिकिड़ो वॾो चमचो लीमे जी रस। हाणे सभिनी खां पहिरियों त असां हिन में मच्छीअ में ही सुका मसाला था विझूं। ठीकु आहे, उनखां पोइ इहा थूम ऐं ही लीमे जी रस। हाणे इन्हनि सभिनी शयुनि खे असां कंदासीं मिक्स। हिननि सभिनी शयुनि खे असां पाण में चङी तरह सां मिलाईंदासीं, त जीअं ही जेको मसालो हिन में जज़्ब थी वञे, हिन में सुठो हिकिड़ो ज़ाइक़ो अचे, ऐं सभिनी खां जेका सुठी मिक्सिंग थींदी आहे न, उहा हथ सां ई थींदी आहे। हिकिड़े पीस खे चङी तरह सां, जीअं लीमे जी रस, थूम ऐं जेको मसालो असां हिन में हयो आहे उहो सॼो लॻी वञे। मुंहिंजी मच्छी ऑलरेडी नंढी आहे, त इन करे मां हिन जा नंढा नंढा टुकड़ा कया आहिनि। पर जेकॾहिं मच्छी वॾी हुजे त उन्हनि वॾनि टुकड़नि खे बि कटे हिन साइज़ जा तक़रीबन नंढा टुकड़ा कयो, जीअं 1.5 इंच निकिरा। सो हिनखे असां मसालो हणी थोड़ी देर लाइ छॾियूं था। हुआ तो कम से कम कलाक खन छॾणु घुरिजे। ठीक है, इसको मसाला हाथ से लगाएं तो ज़्यादा अच्छा रहता है, एक एक पीस पे आ जाएगा। और अगर बड़ी मछली भी आप लें तो उसके भी बिल्कुल इतने से 1.5 इंच या 2 इंच स्क्वायर उसके पीसेस कटवा लें। और इसको तो कम से कम 1 घंटा ये मसाला लगा रहना चाहिए। लेकिन अभी मैं बना रही हूँ, मेरे पास इतना टाइम नहीं है। अगर आप बनाएं तो पहले से मछली को मसाला लगा के रख दें। अब इसको मसाला लग चुका है, मैं हाथ धो लेती हूँ, तो उसके बाद हम आगे प्रोसेस करेंगे। हाणे ही टमाटन खां अलावा मूं वटि आहिनि ही कड़ी पत्ता। कड़ी पत्ता ही 6 पत्ता आहिनि तक़रीबन। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ ही सावा मिर्च आहिनि, 2 सावा मिर्च मूं थुल्हा थुल्हा कटे रखिया आहिनि। ऐं ही आहे थूम, हिकिड़ी थुल्ही ॻड़ी थूम जी सनी कटे ऐं थोड़े तेल में मूं हिनखे पचण लाइ रखियो आहे। ठीक है, ये 1 लहसुन का मोटा जवा बारीक काट के मैंने थोड़े से तेल में पकने के लिए रखा है। उसके अलावा ये 2 हरी मिर्चें मोटी मोटी काट ली हैं, और ये तकरीबन 6 पत्ते हैं कड़ी पत्ता। तो अभी हम सबसे पहले तो हम लहसुन को फ्राई करेंगे। थूम के असां हिन में तेल में तरींदासीं। तेल गरम थी रहियो आहे, थूम फ्राई पई थिए। थूम असांजी अध पची हुई है, लहसुन आधा पक चुका है। अब हम इसमें ये कड़ी पत्ता डालेंगे ताकि ये भी इसके साथ थोड़ा फ्राई हो जाए। इसका एक बहुत डिफरेंट अच्छा सा टेस्ट आएगा। इन मच्छी जे गोड़ जो ज़बरदस्त ज़ाइक़ो ईंदो। हाणे असां हिन में सावा मिर्च बि विझूं था। हाणे असां हिन में विझंदासीं टमाटर। अब हम इसमें टमाटर डालेंगे। बाय मैंने घटती क्या, आग कम कर दिए मैंने। अब इसको हम ढककर पकाएंगे। इनके असां ढक ॾेई पकाईंदासीं त जीअं टमाटर जेके आहिनि बिल्कुल ॻरी वञनि। ढककर इतना पकाएंगे कि टमाटर बिल्कुल गल के नरम हो जाए। नमक इसमें मैं नहीं डाल रही हूँ,
क्योंकि मछली को नमक लगा हुआ है, थोड़ा सा मैंने मसाले में भी लगाया है और इसमें हरी मिर्चें भी डाली हैं। ठीक है, लूण मां हिन में फ़िलहाल नथी विझां छो त मच्छीअ खे लूण ॾिनल हो ऐं मसाले में भी मूं थोड़ो हल्को लूण शामिल कयो आहे ऐं तंहिंजे करे असां जॾहिं हीउ पची वेंदो त पोइ टेस्ट कंदासीं, जेकॾहिं ज़रूरत हूंदी तो विझंदासीं। आखिर में इसको चख लेंगे, अगर ज़रूरत होगी तो थोड़ा सा शामिल कर लेंगे। अब हम इसको ढककर तब तक पकाते हैं जब तक टमाटर गल जाएं। हाँ, टमाटर मूँ हिन पासे शिफ्ट करे छॾिया आहिनि हल्की बाहि पे, हल्की सी आग पे ये पक रहे हैं। और यहाँ पे मैंने दूसरे फ्राइंग पैन में थोड़ा सा तेल गरम किया है, इसमें हम मछली के टुकड़े फ्राई करेंगे। 2 मिनट इंतज़ार करती हूँ जब तक ये तेल थोड़ा गरम हो जाए। तेल गरम थी वियो, असां हिन में हाणे शामिल कयूं था ये मच्छी। ॾिसो था मच्छी पचण शुरू थी वई आहे। हिनखे असां थोड़ी तेज़ बाहि ते फ्राई कंदासीं जीअं जल्दी जल्दी पची वञे। ज़रूरु ट्राई कजो, तव्हांखे रेसिपी वणंदी। हिनजो एॾो मुनफ़रिद हिकिड़ो मज़ेदार ज़ाइक़ो हूंदो आहे। मां त घणो करे दावतुनि में पचाईंदी आहियां, पर अॼु ही असां पंहिंजी फैमिली लाइ पिया ठाहियूं। ज़रूरु ट्राई कयो, तव्हांखे रेसिपी वणे त वीडियो शेयर कजो, लाइक कजो, कुझु चवणो हुजे त कमेंट कजो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में कुझु अगरि मां सेखारियां इंशाल्लाह ज़िंदगी रही त मां सेखारींदी रहंदमि, शेयर कंदी रहंदमि त तव्हां उहे वीडियोज़ आसानी सां ॾिसी सघंदो। अगर आपको ये अच्छी लगे रेसिपी तो इसको शेयर करें, इस पर कमेंट करें। कुछ कहना हो तो आप वो कमेंट में कह सकते हैं। वीडियो को लाइक करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तक़बिल में भी जो कुछ मैं सिखाना चाहूँ आप लोगों के साथ शेयर करूँ, वो आप आसानी से देख सकें। मछली पक रही है, एक तरफ से पक जाएगी तो मैं इसको पलट लूँगी। इसको गलाना नहीं है, बस अच्छी तरह से फ्राई कर लेना है। गल तो ये खुद ही जाएगी क्योंकि ये मेरे पास छोटी मछली है और जो आप भी पकाएंगे तो उसके टुकड़े छोटे करेंगे। ठीक है, चाहे कंडन वारी मच्छी हुजे या बिना कंडन वारी, तव्हांखे नंढा पीसिस खणना आहिनि। सो ही ॻारणी कोन्हे पर हिन ई पचण में हीअ घणो करे त ॻरी वेंदी। हाणे हिनखे मां उथलायां थी ऐं हिन जा ॿई पासा पची वेंदा। तेसिताईं मुंहिंजी टमाटनि जी चटनी बि ठहे थी ऐं उन चटणीअ में पोइ असां आख़िर में ई जॾहिं चटणी रेडी थी वेंदी, टमाटर ॻरी पेस्ट ठही वेंदा त पोइ असां हीअ मच्छी हुन में शामिल कंदासीं। हीअ मां जॾहिं बि पचाई आहे त खाइण वारनि खे हमेशह वणंदी आहे। मुंहिंजी फैमिली खे त ख़बर ई आहे, पर को बि असां वटि ईंदो आहे ऐं कंहिं बि पहिरियों दफ़ो खाधी हुजे तो ज़रूरु तारीफ़ कंदा आहिनि। त इहे तारीफ़ूं तव्हां भी समेटे सको था, ये तारीफ़ें आप भी समेट सकते हैं। और मैं बहुत मोहब्बत से खाना पकाती हूँ, मुझे अच्छा लगता है। मुझे कभी बोझ नहीं लगा कि हाय मुझे खाना पकाना पड़ गया है। अचानक से मेहमान भी आ जाएं तो हम लोग जो कुछ घर में मौजूद होता है उसमें से हम कुछ ना कुछ 1-2 अच्छी डिशेस बना ही लेते हैं। और मच्छी मुझे फ्राई थी वही है चंगी तरह से, मछली पक चुकी है, उसको मैं एक साइड पे कर लेती हूँ और टमाटर को इस चूल्हे पर वापस शिफ्ट करती हूँ। अब थोड़ा सा इंतज़ार करेंगे जब तक ये टमाटर की चटनी तैयार हो जाए। टमाटर काफ़ी गली चुका है, काफ़ी गल चुके हैं। थोड़ा सा मैं इनको और कुचल लेती हूँ। बड़ी प्यारी खुशबू आ रही है, वो ये खुशबू आपको तब आएगी जब आप खुद बनाएंगे। ठीक है, 2 मिनट इनके ब्याज छड़ूँ था ना, थोड़ा सा और इसको दम पे लगाते हैं ताकि ये और ज़्यादा गल जाए, घुल जाए बिल्कुल। ये थोड़ा वधिक ॻरंदा तो पोइ वरी अॻियां असां कमु कंदासीं। अच्छा, टमाटर जे ॻरण जो को टाइम फिक्स नथो करे सघिजे। कॾहिं कॾहिं नरम हूंदा आहिनि टमाटर, जल्दी ॻरी वेंदा आहिनि, कॾहिं सख़्तु हूंदा आहिनि त देर सां ॻरंदा आहिनि। ठीक है, नरम टमाटर जल्दी गलते हैं, सख्त जो होते हैं वो थोड़ा देर से गलते हैं। इनको मैं थोड़ा सा कुचल लेती हूँ, फिर हम इसमें मछली डाल देंगे। अच्छा, मच्छी मां वो एक्स्ट्रा तेल कढ़ी छड़ियो, जो एक्स्ट्रा तेल था वो मैंने निकाल दिया और ये मछली अभी मैं डाल रही हूँ टमाटर पेस्ट में। अगर मुझे ज़रूरत पड़ी, अगर मुझे लगा कि इसमें तेल कम है तो ये तेल जो मैंने निकाला है इसमें से मैं थोड़ा सा आखिर में शामिल कर लूँगी। अच्छा, हाँ मैं इनके दम ते हणंदसि, इसको मैं भी दम पे लगा रही हूँ।
ताकि ये हल्की आंच पे, इसकी आंच बिल्कुल दम वाली कर दूंगी। अभी तो थोड़ी सी ज़्यादा है, तो इसमें जो बाकी टमाटर में पानी है बचा हुआ वो भी खुश्क हो जाएगा। ठीकु आहे। टमाटर जो पानी हाणे खुश्क थींदो तेसि ताईं मच्छी आहे हिन में दम में पई ॻरंदी। हाणे ही मच्छी तक़रीबन ॻरी वई आहे, पर टमाटनि में अञा थोड़ो पानी आहे, तो 2 मिनट हिनखे मां ॿिया हाणे बाहि मां हिनजी थोड़ी तेज़ थी कयां। मछली गल चुकी है, लेकिन टमाटर का पानी अभी खुश्क नहीं हुआ, तो इसको मैं 2 मिनट और गलने के लिए छोड़ती हूँ। और पानी खुश्क करने के लिए इसको अभी और थोड़ा सा टाइम दे देती हूँ। आग थोड़ी मैंने तेज़ कर दी है। हिनजी बाहि मां तेज़ कई हुई, हाणे इन जो तक़रीबन पानी खुश्क थी वियो आहे। बाहि मां बंदि थी कयां। ही मज़ेदार मच्छी तैयार आहे टमाटर पेस्ट में, हिकिड़ी डिफरेंट ज़ाइके वारी। ऐं ट्राई कयो, ज़रूरु तव्हांखे वणंदी। पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ऐं खाधो हमेशह प्यार सां पचायो। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿिए दफ़े कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वारी।